जय झूलेलाल। मां संदेश कालानी स्कूल छह दर्जे पढ़ियो ऐं मां तव्हां हिकिड़ी अखाणी ॿुधायां जंहिं नालो लालच भुलिया। हिकिड़े जंगल में हिकिड़ो शींहुं रहंदो हो जंहिंखे अधी कमज़ोरी करणु कोन शिकार करे सघंदो। हिकु ॾींहुं हुनखे सोन जो पथर हुयो। मुंहिंजे मन में हिकिड़ी तरकीब आई। ईंदे वेंदे आदमी चवंदो अधिक कमज़ोरी करण की मौत अची वेंदी। जीवन भर पापी पिट जाए घणे धन जी हत्या कई आहे। हाणे मन में त्याग ऐं मिलण जी भावना आहे। मूं वठी कंगारा जंहिंखे दान करे पुण्य कमाइण चवंदो आहे। महावीर बि शाम चई उहे त तूं भूखा जाॻो आहे तुंहिंजे पास तूं असांखे खाई वेंदे तुंहिंजे मथां भरोसो करण जांची बस ॾियणो आहे। शींहं बि जवाबु ॾिनो। शींहं अहिड़ी मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं कर माण्हुनि खे नचाइण जी कोशिशि कंदो हो। हिकु आदमी जो मुंहिंजी ॻाल्हियुनि जो असरु थियणु लॻो। हुन चयो सोने जो अगरि असरु करण छा करणो पयो। शींहं जवाबु ॾिनो नदी में वञी करे मां शरीर जे मथां चढ़ंदा हुआ जीवन मां पापा आज़ादु थी वञा। रागे सनानु करण लाइ विया त कीचड़ में फासो अंत में मौत थी वई ऐं शींहं खे बिना महिनत जे शिकार मिली वियो। ईअं असां लालच न करणु खपे